इमरान टीवी चैनल न्यूज़ तरफ़ां MP नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाबज़ादा बुरहान खान चांडियो तालके कंबर ऐं तालको नसीराबाद वारे ऐं टाउन लालू रांक वगण ऐं कंबर शहर ऐं मुख़्तलिफ़ ज़िले जूं स्कीमूं मंज़ूर कराए वरितियूं आहिनि। इन स्कीम में कंबर जूं मुख़्तलिफ़ रोड, मुख़्तलिफ़ गलियूं ऐं नसीराबाद जा मुख़्तलिफ़ रोड, मुख़्तलिफ़ गलियूं ऐं कंबर ज़िले जी मुख़्तलिफ़ यूसूं लालू रांक वगण ऐं कंबर शहर जे मुख़्तलिफ़ रोड रस्ता ऐं नसीराबाद जा रोड रस्ता, वारे जा रोड रस्ता ऐं कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ जेके बि स्कीमूं मंज़ूर थियूं आहिनि उन में जेके बि कम आहिनि, CC ब्लॉक आहिनि, रोड आहिनि, नालियूं आहिनि, पुलियूं आहिनि, उहे सभु ठही वेंदियूं। इमरान टीवी न्यूज़ जे तरफ़ों तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त हीअ MP नवाब सरदार खान चांडियो स्कीम मंज़ूर कराए वरिती कंबर ज़िले लाइ।